नाज़रीन, काज़ी अहमद में सियासी समाजी धुरन ऐं हिंदू बिरादरी डॉक्टर निमृता कुमारी के वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी। संदसि तस्वीर आॾो ॾिया ऐं मेणबतियूं ॿारे करे भेटा पेश कई वई। वधीक ॾिसूं था ज़ुल्फ़कार टामरी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, जीअं त डॉक्टर निमृता जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं उन जे क़ातिलनि खे गिरफ़्तारी लाइ यंगस्टर वेलफेयर ग्रुप ऐं हिंदू पंचायत पारां हिंदू धर्मशाला मां रैली कढी नाज़बाग में पहुता आहिनि, जिते हू कैंडल ॿारे ऐं उन ते अॻवान चवनि था त असां अॼु सिविल सोसाइटी जा दोस्त ऐं शहरी इत्तेहादी तंज़ीमुनि जा दोस्त, मज़हबी ऐं तंज़ीमुनि जा दोस्त सभु हिते अमन जो ॾीओ ॿारे डॉक्टर निमृता कुमारी जो जेकी हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, उन में असां पंहिंजे सिंध जी ऐं पाकिस्तान जी हिंदू कम्यूनिटी सां इज़हार यकजहती ऐं इज़हार तहज़ियत ऐं इज़हार हमदर्दी कयूं था। असां न्याणे सां ज़ुल्म थियो आहे, उनखे क़त्ल कयो आहे, महिरबानी करे उनजो इंसाफ़ कयो वञे। त महिरबानी करे इन क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, साफ़ शिफ़ाफ़ जुडिशरी कमेटी जोड़ी वञे जेका उनजी इंक्वायरी करे वीसी खे हटायो वञे। सिंध जो माहौल ख़राबु थींदो। हीअ हिंदू कम्यूनिटी कान्हे का, हीअ असां सभु इंसानियत जो क़त्लु आहे। उन इंसानियत जे क़त्ल जे लाइ असीं पंहिंजे पीपल्स पार्टीअ खे अपील था कयूं ऐं पंहिंजे काज़ी शहर सिटी जे सदर जे हैसियत सां अपील थो कयां आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो खे, वज़ीर आला सिंध खे, त सुठे ऑफिसर खां इंक्वायरी करे हिन खे इंसाफ़ कयो वञे। जल्द मां जल्द जेके वीसी आहे उनखे हटायो वञे ऐं असां सिविल सोसाइटी काज़ी अहमद जा माण्हू गॾो हिंदू कम्यूनिटी जेके बि असांजा शहरी इत्तेहाद जेके बि असां हिते दोस्त गॾु थिया आहिनि, अॼु चिटो सबूत आहे जेका हीअ जेके निमृता आहे सिर्फ़ु हिंदुनि जी न्याणी न आहे, हीअ सिंध जी न्याणी आहे ऐं असां सिंध सां गॾु रहंदा। वाइस चांसलर खे गिरफ़्तार करे कोर्ट जे कटड़े में आंदो वञे ऐं जांच कमेटी क़ाइमु करे ऐं पहिरीं छो जो उते जेके बि शयूं मिलनि थियूं त हिकिड़ी डेड बॉडी आहे, वाइस चांसलर केरु थींदी आहे, उतां लाश खणाए सिंध हुकूमत खे फौरी तौर ते नोटिस वठणु खपे। अफ़सोस सां थो चवणो पए त सिंध हुकूमत अञा सुती पई आहे। मेडिकल कॉलेज में जंहिंजो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, क़त्ल थियो आहे, उन जे खून सां इंसाफ़ लाइ अॼु असां धर्मशाला काज़ी अहमद धर्मशाला खां नाज़ बाग ताईं सिविल सोसाइटी जंहिंमें सिंधी हिंदू मुस्लमान असां सभु न्याणीअ जे खून सां इंसाफ़ लाइ गॾु आहियूं। महसूस थिए थो त हिते मोहतरमा बेनज़ीर जो क़त्ल जो कुझु कोन थियो, त डॉक्टर निमृता जो बि कुझु कोन थींदो, पर असीं इहो चयूं था, चिताव था ॾियूं त का ॿी निमृता न क़त्ल थी वञे।